सेवण वेझो इंडस हाईवे ते हथियारबंद कणक सां भरियल ट्रक फुरे फरार थी विया आहिनि। कणक सां भरियल ट्रक नसीराबाद खां कराची वेंदड़ भॻोछोड़ो जबल वटि वैन में सवार 4 हथियारबंद ट्रक रोके ड्राइवर ऐं क्लिंडर खे यरगमाल बणाए कणक जा 340 कटा 850 मण समेत ट्रक कचे मिलाए खणी विया आहिनि। बाद में फ़ौरन लकी लिंक रोड ते ख़ाली ट्रक छॾे फरार थी विया आहिनि। लेकिन पुलिस जी लापरवाही ऐं गफ़लत सबबि अञा ताईं न कणक बरामद थी आहे न वरी ॾोहारियुनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। शहरियुनि मुतालबो कयो आहे त जामशोरे ज़िले मां बदअमनी ऐं ॾोहनि जो ख़ात्मो आंदो वञे। रिपोर्टर नजफ़ अली जावरी, इबरत न्यूज़, जामशोरो।